ऐसा प्राव खबर सर जारी है। खबर शेयर करना से सखर खां गरीब दोस्त सखर जे अगवाणी इमरान अली खोसो पारा मोहम्मद पंजल गोठ में इंसानियत की खिदमत जो आलमी मुज़ाहिरो कंदे मुस्तकिन खानदान लाइ फलाही सरगर्मियुनि जो इस्तेमाल कयो वियो। उन मौके ते गरीब ऐं मिसकीननि ॿारनि में कपड़ा विराया विया ऐं ज़रूरतमंद खानदाननि खे राशन फराहम कयो वियो जीअं हू पंहिंजे बुनियादी ज़रूरत पूरो करे सघनि। पाणी जी खोट खे नज़र में रखंदे ॻोठ में नलका पिणु लॻाराया विया जंहिंसां केतिरा ई घरनि खे साफ़ पाणी जी सहूलियत मुयसर थी। तालीमी सरकार तौर ते 20 खां मुस्तकिन ॿारनि खे स्कूलनि में यूनिफॉर्म फराहम कयो वियो त जीअं हू बाक़ाइदे सां तालीम हासिल करे सघनि ऐं संदन पढ़ाइण में का रुकावट न अची सघे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान अली चयो त ग़रीबनि जी ख़िदमत ई असली इबादत आहे ऐं हू पंहिंजे ई वसहार मुस्तकिन माण्हुनि जी सलाहत रखी सघनि था। मुस्तकिन माण्हुनि जी सहायता जारी रखंदासीं। इलाइक़े जे मोज़ूज़ माण्हुनि ऐं रहवासियुनि हिन क़दम खे साराहींदे चयो त